वसे में खानन ते के रिंद करो धड़काइन था कुछ गाट कहर खां छिड़कन था जाम झले वाझाइन था सोना मुंह सोना तुझी साख खई लोई तुझी लाख हई से खाए रबी के कुड़म मझा प्रीत करे पछताइन था थी माक वसे में खानन ते के रिंद करो धड़काइन था स्टेज ते वेठल बराबर कमेटी जा सरबरा मुझो महबूब लीडर मोहतरम रियाज अली चांडियो साहब जीएसन तहरीक जा चेयरमैन मोहतरम साईं शबीर अहमद जमाली आई उन जी मरकजी क़यादत आई जीएसन कौमी महाज जो चेयरमैन डॉक्टर नियाज कालानी आई उन जी मरकजी क़यादत जीएसन कौमी पार्टी जा चेयरमैन साईं नवाज खान जोर आई उन जी मरकजी क़यादत स्टेज ते वेठल सजी कौमी तहरीक जा कायदीन आई पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइयो भेनरो सिंध जे कुंड कुर्छ मां कई आयल साईं जेम सईद जा चाहींदड़ो आई उन जा पोइ लॻो जीअं सिंधु देश जीअं मुंहिंजो अज़ीम रहबर साईं जेम सईद जीअं शहीद शफी मोहम्मद करनाणी जी अकबरस जिदोजहद आज सन जे मुक़द्दस धरती ते उन अज़ीम पंहिंजे रहबर खे भेटा पेश करण जे लाइ गॾु थिया आहियूं जंहिंजो अॼु 31 वरसी जो मौक़ो आहे हिकु त गर्मी आहे ॿियो त ही रियासत जी जेका ॾाढ आहे उहा त जीअं ई पाकिस्तान ठहियो आहे जीअं 75 या 76 साल मुझे ख्याल में ध्यान इन ज़ालिम रियासत पंहिंजे रहबरनि ऐं पंहिंजे शहीदनि जे भेटा पेश करण वञण वक़्त रस्तनि जी रोक ऐं उन्हनि ते तशद्दुद ऐं जेके पंहिंजा हक़ ऐं आज़ादी घुरनि था चाहे बंगाली हुजनि चाहे सिंधी हुजनि चाहे पख्तून हुजनि चाहे बलोच हुजनि तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो जो पख्तून जेके हिननि हे ज़ालिम जेको रियासत आहे हे ज़ालिम पाकिस्तान जा जेके एमएनए थिया आहिनि उन्हनि खे असेंबली बनाइण खपे खणी आहे अली वज़ीर पख्तून जेको उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त हींअर उहो दादू जेल में पहिरें सखर जेल में हुयो छो जो साईं जेम सैयद सभिनि मज़लूमनि जी ॻाल्हि कई तरक़ी बनी आदम जी ॻाल्हि कई असां उहा ई ॻाल्हि कंदासीं जेका असांजे रहबर कई आहे चाहे पठान हुजे मज़लूम चाहे सिराकी हुजे सिंधी हुजे बलोच हुजे हे सभिनि खे ई पाकिस्तान जी जेका रियासत आहे इस्टेब्लिशमेंट आहे उहो खणी केरु बि हुजे जेको हक़ जी आज़ादी ॻाल्हि करे थो उनखे निचूड़े उनखे शहीद करे था छॾे पख्तूननि जा अॻवान बि हींअर हिन पाकिस्तान जे रियासत जे चकी में पीसजनि पिया सिंधी जेके असीं आहियूं उहे असां चऊं था बाबा असां अदम तशद्दुद जा पैरोकार रोज़ असीं उन्हनि खे वज़ाहत करे 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 थकिजी पिया लेकिन उहे हिकिड़े कंहिं मां ॿुधी पिए मां कढी था छॾनि लेख असांखे उन ॻाल्हि ते मजबूर कयूं जेका साईं जेम सईद खे शायदि मुंहिंजी नज़र में गुज़रो साईं जेम सईद चयो उहा ॻाल्हि तारीख़ में यादि वेंदी त सिंधी क़ौम पंहिंजे मुज़ाहिमत कई विड़ी अच्छा पंहिंजे हक़ ऐं आज़ादी लाइ बिल्कुलु विड़ी आहे इहा तारीख़ में लिखी वेंदी असां पंहिंजे रहबर खे भेटा पेश करण लाइ अचूं त रस्ते रस्ते ते चपे चपे ते छो जो एजेंसियुनि चयो आहे त मुंहिंजो जेको असांजो कमु कंदड़ हर घर में हर पार्टी में हर पिंडाल में मौजूदु आहे लेकिन सैयद जो फिक्र बि हर चौक ते हर मोड़ ते रोड ते हर जॻह ते मौजूदु आहे इहा सैयद जी फिक्र जी ताक़त आहे जेको हू पंहिंजे हर वर्दी वारे खे बीहारियो पतलून उन्हनि जो पतलून जेको आहे उहो पघर मां जेको पुछियो पियो आहे उहो हर क़ौमी कारकुन जो तलाशी करे तज़लील पिया कनि इन्हनि ते ॻाल्हाइण असांजो फज़ूल आहे तारीख़ जा बदतरीन वर्दी वारा तारीख़ जा बदतरीन बेग़ैरत छो जो इहे भंगार बि साबित कयो आहे बलोचनि बि साबित कयो आहे पख्तूननि बि साबित कयो आहे हाणे त सराइकी बि थिया आहिनि उहे बि चवनि था ही पापी पाकिस्तान ही ज़ालिम रियासत असांखे न खपे हीअ ॻाल्हि शहीद मुज़फ़र भुट्टो हुजे शहीद सराई कुर्बान खोड़ हुजे छो जो स्टेज ते मोतबर शख़्सियतूं वेठा आहिनि इन्हनि जॻहियुनि खे ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे हींअर त शहीद बशीर ख़ान जो वेझो साथी साईं आसिफ बालादी साहिबु जेको आहे वेठो आहे उन जे साम्हूं असांखे तमामु तक़रीर करणु ॾाढो शुरू खां मुश्किल लॻंदो आहे पर आउं कोशिशि कंदुसि हक़ ऐं सच हिन रियासत खे आउं हिन स्टेज जो थ्रू चवां आउं मज़ामती शहीदनि खे आख़िर में भेटा पेश कंदुसि शहीद शफी करनाणी शहीद अलहदीन
नूर आयमू शहीद नवाब रायमू ऐं खास करे विजरानी लिगारी जा शहीद इरफान लिगारी ऐं शहीद जाहिद लिगारी शहीद मुजफ्फर भट्टो ऐं शहीद मुमताज भट्टो शहीद नियाज लाशारी सभिन समेत आऊं सिंध जे वज़ामती शहीदन के क़ौमी सलाम पेश कयां थो ऐं पाकिस्तान जे इन ज़ालिम रियासत के आगाह थो करियां अक़वाम मुत्तहिदा अगर ही आवाज़ असां न वेंदो वो सिंधी नथा समझनि ऐं रिक्वेस्ट थो कयां इन ज़ुल्म ऐं हे तशद्दुद हे जेके क़ौमनि जे मथां ज़ुल्म थियो पियो इन ज़ुल्म जो नोटिस वठे असां खां इंसाफ़ कयो वञे सचनि जी सरकश अॾोल छाती झुरी सघे थी झुकी न सघंदी सदाकतन असिजन जी डांडे आवाज़ अख में होरी सघे थी चिबन जे मुंहं में तॾहिं चांडो की भरे थी मिर्चूं भली त भरजन अवां में पंहिंजो कलू वेड़ायो ॾिसो अवां आवे ॾूं थाणा अवां जा फटका अवां जा पतरा ॿिया की आना ॿिया की माणा असांजी मोकल अथो त करियो जेकी सुभाणे अवां खां सहिजे ईअं न थिए जो तुंहिंजो उघाड़ो लाशो गलनि में रहिजे इजन जे अॻियां पुतनि जे अॻियां ॾाढो ख़्वारी ख़राब थींदो शहीद मुस्तफ़ा भुटे जो रत चवे थो कातल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो फुड़े फुड़े जो हिसाब थींदो